खबर पई कंदा पंहिंजा मूंखे धार कोन खबर पई कंदा पंहिंजा मूंखे धार ओ शाहनवाज़ वज़ीर जे सार कोन लदाऊं दुख में अला कलाम फरमाइश चाचरो का अली नवाज वजीर अली मोहम्मद कुंबर अकरम मेघवाट कंप्यूटर वारो उमर थेबो खानानी साईं तालब शाह सिलेक्शन मास्टर मुझे पीरी प्यारो भा तालब शाह सिलेक्शन मास्टर कंपनी में मौजूदा टाउन में अदो मखण थेबो कंपनी में मौजूदा अकबर लंजो असांजो पीरी प्यारो दोस्त कंपनी में मौजूदा सलीम राई असांजो भा कंपनी में मौजूदा असांजो पीरी प्यारो दोस्त साहिब नो थेबो गुलाम रिंद कुंदरी खां कंपनी में दोस्त मौजूद आहिनि उस्ताद नंगर बेंजे यारा मुख्तियार बाजे यारा उसा इनायत ढोलकरा आज के बेचारो ॾिसी ज़ारो ज़ारो ई दोस्तन के चई पियो अदा मूंखे इहा कहिड़ी ख़बर पंहिंजा मूंखे साईं तालब शाह हेॾा ॾुख ॾींदा ॾिसी छा पियो चए मूंखे कोन ख़बर हुई अॻ में कॾहिं पंहिंजा बि मूंखे धार कंदा अदा यार मोहम्मद याकी असांजो पीरी प्यारो दोस्त यार मोहम्मद याकी महफ़िल में मौजूद आहे आसी ॾिसी छा थो चए ओ मूंखे कोन ख़बर हुई अॻ में कॾहिं पंहिंजा बि मूंखे धार कंदा लगी चवण ते खंजर जा मुते वार कंदा मूंखे कोन ख़बर हुई अॻ में कॾहिं पंहिंजा बि मूंखे धार कंदा दुनिया जे लगी चवण ते खंजर जा मुते वार कंदा कया मजबूर आया आए लालच जो अची दौर वयो आए लालच जो अची दौर वयो कया मजबूर आया आए लालच जो अची दौर वयो आए लालच जो अची दौर वयो पैसो आए त धारियो बबालत कोन सलाम पंहिंजा कंदा दुनिया जे लगी चवण ते खंजर जा मुते वार कंदा दुनिया जे लगी चवण ते खंजर जा मुते वार कंदा नंगर जियो जियो साइना ढोलकरा जानी जी हुजे आ दौलत सब वचन हा पेरन ते अची हथ रखन हा पेरन ते अची हथ रखन हा हुजे आ दौलत सब वचन हा पेरन ते अची हथ रखन हा पेरन ते अची हथ रखन हा गुरबत जे करे गैर मतियस कोन मूंखे हो पंहिंजो कंदा गुरबत जे करे गैर मतियस कोन मूंखे हो पंहिंजो कंदा इन कलाम जो शायर सलीम राई असांजे दानी बा चाचरे जो वेठल असांजे पीरी प्यारे दोस्त मखण थेबे जो शागिर्द ॾिसी आज छा थो चए सलीम राई रब ते रख पाणे वरी पछताईंदा पाणे वरी पछताईंदा सलीम राई रब ते रख पाणे हू पछताईंदा पाणे वरी पछताईंदा धक दिमाग़ वारो लॻो पो राजन के प्या दस दींदा
दिमाग वारो लगो तो राजन के पादस दींदा मुखे कोन खबर हुई अग में कदे पंजाबी मुखे धार कंदा दुनिया जे लगी चा